अॼु पहुतो यूट्यूब चैनल जो नुमाइंदो लाड़ मलाखड़ो नकली रिपोर्टर महमूद अमीन जूणे जो पहुतो जेको बाक़ायदे सॼो मलाखड़ो टेलीकास्ट कंदो ऐं पूरी दुनिया में अवां खे ॾेखारींदो ऐं हीअ अवां जी पंहिंजी रांदि सिंधी क़ौम जी रांदि बाक़ायदे हिन दौर में सोशल मीडिया ते असीं पूरी दुनिया में वारल आहियूं ऐं हिननि असांखे बाक़ायदे मथे पुॼायो आहे। सैयद गुलाम शाह गिरनार रहमतुल्लाह अलैह जो सुर्ख बुखारी और जो मलाखड़ो जो मलाखड़ो सख्त मुकाबला। हाँ बोझा मोतो जनाब वॾो सिकंदर ओठो साहब मोतो जनाब वॾो सिकंदर ओठो साहब मलाखड़े में चुमा खान पठान जुल्फकार साईं जी सदाई पहलवान गुलाम भी अदा जनरल सेक्रेटरी अदा गाल बुधो ही पहलवान आया ने ही बई पहलवान आया ने चंदा सब पहलवान आया हो हेरा लाला गुलाम सेठ पठान पठान बनायो या पठान मारे नहीं आज असी मारियो एकड़े पासे कम थे वाह पहलवान हाफिज कासकली यकीनन वडो मुकाबलो कादिला के साहब जी वडी दावत की रात और जो शहजादा नवाज लाखो अजान अली लाखो कुर्बान अली लाखो पहलवान लाला खान साहब मल जो दुनिया जो पहलवान जो बाकायदे सदर से मिलियो जो ही पहलवान से गुजरा सख्त मुकाबलो पर खास के लिए बताओ बेड़ो सांझलो काल शाह गोला शाह विचते पे ए रजाक बई पेदा हां बस सीनियर जुल्फकार शाह सब जुल्फकार शाह कौन थे ना होशियार होशियार वाह खास के लिए पेटो लगे बा वाह खास के लिए सदाबार माशाल्लाह वाले खास के लिए तो जाठा वारा आदरा बारा बकरियों बोरियों बच्चों पिलर पासा पुठा अधक मुन काबलाटी उठबलाटी घोमान फेरान वाह वाले खास के लिए खास के लिए अज छड़े वने भलो थी खास के लिए वो पठान भलो पहलवान पठान दुनिया लेवल जो पहलवान वाह रे वाह पहलवान वाह हल खानो बाबा लालो अच्छे फिदा सर पठान अच्छे पहलवान फिदा सर पठान अरे हैदरी अरे खड़ी ने गाड़ी में बची पठान वडो मेहरबानो मुझे लाला 1000 रुपया जुमा खान पठान जे नाम को 1000 रुपया खास के लिए नाम रो एरा हाफिज एकड़ो मिल यार तई जदा मल ये खुदा जो कसम या बेरुखी ताजे वड़े नथी या तानी बेवाजिबी यो ताजो जो सितम गुजरी या मुनासिब ना खास के लिए गुलाम सेन पठान के मारियो यार जो वडे पहलवान नेट दिसो ना हर एना वठो ना तोला के सब के हरो अदागार में वडो मेहरबानो तमाम वडो मेहरबानो अदा शाहनवाज साहब जो मोसनास ठटे जो इंचार्ज मोतर जो शाहनवाज साहब वडो मेहरबानो मोतर जनाब वडो मोहम्मद मलूक लाके साहब वडो मेहरबानो इंतहाई वडो मेहरबानो अब्दुल हमीद रोजराज साहब एसएच साहब वडो मेहरबानो फारवा साईं मुस्तफा साईं हाजी गुलाम मुस्तफा शाह अरे साईं गादिल साईं सैयद हाजी गुलाम मुस्तफा शाह सुर्ख बुखारी वडो मेहरबानो और अब्दुल अजीज लोहार साहब जो इंतहाई वडो मेहरबानो मुझे सभनी आयल मेहमान जो तारी तो वजायो अब्दुल हमीद साहब रात ऐलान कयो ए वायदो कयो इंशाल्लाह सुबह मल के टाइम नी ताजो मेहरबानो मोहतरम जनाब साईं हां गादी रशीद केबला साईं सैयद हाजी गुलाम मुस्तफा शाह सुर्ख बुखारी रहमतुल्लाह अलैह मलाखड़े मेरे सरसों लगी पहुंचा मेरे सरसों लगी मलाघाटी जो एडमिन भलीकार है हिन के गुलाश अदा अब्दुल हमीद पावर साहब लगी ताड़ी वजायो सजी दुनिया गॾु थिया आहियो टेड़ीअ थिया आहियो
आहिनि दीदार लाइ सभिनि खे इश्क हो त केॾी महिल पहुम साहब पहुचे कल बि इंतज़ार करियो हिकिड़ी ताड़ीअ ॾिया ॾेखारियो लॻायो ताड़ी लॻे हार बोलिया सोनो साईं सैयद अयाशा बुखारी पहलवान सैयद अयाशा बुखारी वारे सैयद हुआ पहलवान में पहलवान तख्त वक्त जो मालिक सैयद अयाशा मेहमान पहलवान में हीरो अच्छे खान बहादुर शोरो ॿिया हीरो अच्छे खान बहादुर शोरो मेहरबानी खलीफ़े साईं नूर मोहम्मद साहब जो इंतहाई क़ाबिल एतिराम ऐं पीर पथे जो गादी नशीन किबलास साईं गुलाम नबी शेख साहब जी वॾी महिरबानियूं साईं रियान शाह गादी नशीन साईं रियान शाह आचार मला के नाम ॾियो आचार के नाम ॾियो पीर पथे गादी नशीन पहुतो है साईं गुलाम नबी शेख साहब के भली कारदा ॾियो सख्त मुकाबला साईं अब्दुल हमीद साहब साहब के मुकाबला पहला खिताब मोहतरम जनाब सेठ भुट्टे मेमन साहब जो मेहरबानियों इंतहाई क़ाबिल एतिराम भुट्टो मेमन साहब मोहतरम जनाब गुलाम मुस्तफा जो को वाह पहलवान हुआ सख्त मुकाबलो बादशाह मोहम्मद सदीक समूह वाह पहलवान हुआ इरादा मला मला ओ मला मला जे मुके नाम कर 2000 वडे मामा सुमारो थो मोतो वडे मामा सुमारो थो साहब शेख चौधरी राम बादशाह मोहम्मद सदीक समूह मोहम्मद अली समूह अताई केड़ा है छाए भला इतरा गया छाए यार एला पोरी के परे करो इंतजाम है गोला शाही मारो परे करो बादशाह मोहम्मद सदीक जो क्यों खान मोहम्मद लाखो गुलाम मुस्तफा जो क्यों न जा गदा इनायतुल्लाह जो क्यों साहब वरो मोहम्मद खान जो क्यों तमाम जी दोस्ती यारी सदाई गने ठोए अदा कादिर इलाके साहब दा गद सख्त मुकाबला पहुंचा सैयद अयाशा बुखारी वाह पहला पछाड़वा सख्त मुकाबला बाबे ने पहलवान रजाक अदा ईडा दावे बिना सड़े यार एकड़ो पछाड़ के चल हेना साहिर खान साहब बजोड़ो जन और हैदर चांजो बाबे नो पहला लडू सीधी वाह खलीफा साईं नूर मोहम्मद कादर लाखे के सलामत लाखा बरादर के बड़े मेहरबानो सिकंदर लाखो साहब 9 लाखो वाह सीधी पहले जमानी लगे साईं साले मोहम्मद शाह केबला साईं साले मोहम्मद शाह ए केबला सोनो साईं सैयद रियान शाह बारो मलिक लाखो साहब नाच करे मरी वे तो चाचे पुटा या मरी वे ओ मलक करा मलक अब्दुल हमीद साहब हर जगह 600 मार दे दो तो लख रुपए दा मल्ला पहला दे मेहरबाना वा पहला सीधी बड़ा मौला सीधी केरा अल्लाह साईं सीधी केरा मोहम्मद अल्लाह पारो वाह सीधी हल मासी चपरा हथा बजा पहला अब्दुल्ला को हाने तासा साईं अयाशा मुकादमा साईं आरज़ा मिली जा औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सरतियों दुआ कयो मगिया शाल वणा भिकारे न छड़ी न थम ए बघा किथे बुडी न मरा आओ महबूबन जे मेड़ में सबरन का पेरी त नाना गुलाम अली शाह रहमतुल्लाह अलैहि सबरन पांदेरन के सबरन मुरीदन के सबरन अकीदतमंदन के वो नाचीज पहलवान अयाज अली शाह तरफा अस्सलाम वालेकुम असांजा मेहमान मोअज़्ज़िज़ मोहतरम शख्सियतूं पहुतियूं आहिनि मलाकरे में नाना गुलाम अली शाह जी ड्यूटी ॾियण लाइ ऐं तव्हां सभिनी सां अपील करियो ज़ोरदार ताड़ी थी वञे मौला सिवा खे इज़तन सां नवाज़े ईअं न जेको ताड़ी वॼाईंदो मुंहुं समेत मदीने वाले जो दीदार करो ताड़ी लगे की जोरा थी आई नारो लगे मौला के सलामत रखे अल्लाह सिवा जा वक्त बुलंद फरमाए सा आयल सबन मेहमानन के दिल जी गहराईन सा खुशामदीद आई भली कार चौंदा भली करे आया आज साईं हाजी गुलाम मुस्तफा गादी नशीन असा सगन मौजूद है आई
छोरो सैयद साईं साले मोहम्मद शाह असां सां गॾु मौजूद है, साईं रियान शाह सां गॾु मौजूद है ऐं तमाम जेकी मौजूद शख्सियतूं असां सभिनीनि खे दिल जी अता गहराइयुनि सां रूह जी गहराइयुनि सां वेलकम ऐं भलीकार चऊं था। उस्ताद मुश्ताक मंगरो जेको मूंखां पहिरीं अनाउंसमेंट थियो, तमाम बेहतरीन शख्सियत जो मालिक जेको पाण मटियारी ज़िले खां असांजे हिन मेले जी अनाउंसमेंट करण जे लाइ आयो आहे ऐं मुंहिंजो उस्ताद पिणु आहे। ऐं सभिनीनि दोस्तनि भाइरनि सां अपील कंदसि त उस्ताद मुश्ताक मंगरीअ खे सभई इनाम ॾेई पंहिंजी मोहबत सां नवाज़ीन, मौला सिंह वागेज़तन सां नवाज़ीन। मैदान ते मौजूद है पहलवान गुलाम हुसैन पठान, तमाम बेहतरीन पहलवान जेको इंटरनेशनली लेवल ते तमाम बेहतरीन पहलवान है। के तारुफ जो मोहताज कोने अॼु कबियूं ॻाल्हियूं सफ़ा पोइ तूं खटी या मां खटा। ॿिए पासे साईं इरफान शाह बादशाह ऐं पहलवान इशफाक मरकंद। भट्टी पहलवान पठान ऐं पहलवान भट्टी ॾिसो त छा थो थिए। वाह वाह, तमाम बेहतरीन जोड़ी पहलवान पठान ऐं पहलवान भट्टी, ॿई बेहतरीन पहलवान ॾिसो त छा थो थिए। वाह वाह, घुमाए विझो पठान खे पहलवान भट्टी पर ॾिसो त छा थो थिए। वाह 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 वाह, होशियार थी पठान, ही तुंहिंजो घर है, मल करे ॾेखार। होशियार होशियार, हिते मल थिए होशियार, मुक़ाबलो ताईं सख़्त, ॾिसो त छा थो थिए। वाह 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 वाह, ॿई पहलवान भला आहिनि, ॿई पहलवान सोना, ॿई अंग खरनि जा बादशाह पहलवान। हा, खड़ पंहिंजे भाउ खे रली में वेड़े हल, ये उछलाइन जो ट्रक दा आटे जी बोरी गिरी पई। ताड़ी लगे हिकिड़ी जोरदार ताड़ी लगे यार। अभी ताड़ी में कंजूसी छो ना करियो, अगे तो कोन कंदा आहियो। जेको ताड़ी न वॼाईंदो खुदा कंदो हथ में निफू न करंदो। ताड़ी का ज़ोर जी ऐं नारो लगे मौला के सलामत रखे, अल्लाह वाजा भक्त बुलंद फरमाए। जेको नाना जी ड्यूटी ॾियण आयो आहे, अल्लाह से हुनजा भक्त चमकाईंदो। हथ में जिया पहलवान दोदो खोसो ऐं पहलवान गफूर मला, दोदो खोसो ऐं पहलवान गफूर मला, ॾिसो त छा थो थिए। वाह रे दोदा खोसावा, वाह रे दोदा खोसावा, क्या बात है। ही दोदो खोसो हाणे नओं पहलवान है इंशाअल्लाह, अॼु नंढो है सुभाणे वॾो बेहतरीन पहलवान थींदो। हथ में जिया पहलवान लाखो ऐं पहलवान शीदी नसरुल्ला शीदी, ॾिसो त छा थो थिए। भई बेहतरीन पहलवान, हिन खां पोइ पहिरीं जो टॉप जो पहलवान हैदर शाह जो धना अॻिते न अचो, हिननि खे पोइते करो, हिननि खे पोइते करो। इंतज़ामिया सां गुज़ारिश है कि माण्हू अॻिते अचनि पिया, हिननि खे पोइते कयो वञे, छो जो मेले खे असां आख़िर ताईं हलाइणो आहे। हिन वक़्तु महिमाननि खे असां सिंध जी प्रीत, सिंध जी सकाफ़त रही है, सिंध जी रीत रही है, जो असां आयल महिमाननि जी आजिया अजरक जी सूरत में, मुंगी जी सूरत में, पटके जी सूरत में, टोपे जी सूरत में पेश कंदा आहियूं। असांजी सिंध जी तमामु सुहिणी सकाफ़त है। वाह वाह वाह, वाह रे लाखा वाह, वाह रे लाखा वाह, लाखे खे दिलि खोले इनाम ॾियो। चारण सिद्दीक चारण पहलवान नंढे जोड़ा मुझे बारे गालियां दवारी अगी मल थी वई। हर केर भी मैदान ते लाचे और पाजी मर्जी से बनाइंदो। ये देखो मैदान ते तो धक्का दे यार छड़ींदो। दिए जोड़ा वाला भाईरन मेहरबानी करे। वाह हैदर चांदियावा, हां अली अली दिल थी चवे चवा चवा, दम दम अली अली अली, जेका नजर उठे सा उन ज़ात ते पवे, हित हुत पसी पसा पसा, दम दम अली अली अली, दिल थी चवे चवा चवा, दम दम अली अली अली। जे एजाज जो भी सोई सोई उस्ताद पीर आए, पोए छूनो कुछा कुछा, दम दम अली अली अली, दिल थी चवे चवा चवा, दम दम अली अली अली। जेको अली जो ॿुधाइणो हूंदो सो नारे जो जवाब ॾींदो, नारो लगे नारा पंतनी सवा लख नारे हैदरी। हर बेजिया पहलवान गुलाम हुसैन पठान ऐं पहलवान ख़ास केली ॻाल्हि आहे त असांजे अदा करणो मिलंदो। वॾो चैलेंज मुक़ाबिलो आहे ऐं सभिनी अमीर खे हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि त ख़ुदा हिन जोड़ जो बिल कम से कम 20-25,000 हुअणु घुरिजे। सभिनी खे गुज़ारिश आहे, साईं साहिब शाह जूं महिरबानियूं, सख़्तु मुक़ाबिलो। वाह साईं नाथ वाशुराणी, खलीफ़े नूर मोहम्मद साहब हिकिड़ो मौसम माण्हू आहे। सख़्तु मुक़ाबिलो। शेर खास के लिए बिल है, जुमा खान पठान जो पठान बिल है 1500 रुपया। शेर खान खास के लिए 500। पहला लासी लासी है पहला जो कह रहे हैं पहला लाखो। हर 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 लका ओ लका कसम ने खुदा जो हर 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 अल ये तंगू द जुमेरात के दिन ने सीधी हियरी खजी हर 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 ए बाबा छड़ी तो मल लो हा छड़
ये आपको मई जो मुई हानो हानो इन सीधी खुटनी को दादा कितना सीधी टक्कू भरे हैं हानो तो खुटन मो असाजो मेहरबान सखी दातार मोतो जरे अब्दुल हमीद पावर साजो मेहरबानो पहलवान गुलाम नबी सीधी के चले जा इरफान शाह हाने गुलाम नबी सीधी में ले गो अदा मलगरा वो खास केली मलगरा खास केली